नाज़रीन, लालू राई जे ॻोठ फ़तह अली बुलेदी खे चोमासी बरसातुनि ऐं सिम नालनि जे घरनि खंडर में तब्दील करे छॾियो आहे। ॻोठ जा समूरा घर ड्रई पट पइजी विया आहिनि। ॻोठाणनि कंबर शदादकोट ज़िले जी इंतिज़ामिया खां मुतालबो कयो त खेनि रेस्क्यू करे संदनि ज़िंदगियूं बचायूं वञनि। लालू राई खां राणे खान मुगेरी जी रिपोर्ट। जी नाज़रीन, पाण हींअर असीं लालू रंग जे भरिसां ॻोठ आहे पंहिंजो फ़तेह अली बुलेदी, जेको बरसाति सबबि हींअर मुकमल पाणी जे लपेट में आहे। चओ तरफ़ ॻोठ खे पाणी घेरे वरितो आहे। ॻोठ जा समूरा घर ड्रही पट पिया आहिनि। पाण हिन ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हिननि सां कहिड़ियूं तकलीफ़ूं दरपेश आहिनि। कुझु न थियो आहे, पाणी उहो ई साॻियो बीठो आहे, घर उहे ई ठहियल आहिनि, माण्हू मरनि था पिया। नंढनि ॿारनि खे गैस्ट्रो मलेरिया या मुख़्तलिफ़ बीमारियूं आहिनि ऐं जानवरनि लाइ बि चारो न आहे। ॻोठाणनि जो को रस्तो बि न आहे बचो त जो हू मतिलबु के सफ़र करे वञनि किथे रेस्क्यू वारी यानी सो करी वारी जॻह ते। 15 ॾींहं खां वठी असां पाणी जे अंदरि आहियूं। असांजे ॻोठ खे 2 किलोमीटर चौधारी पाणी फिरियल आहे, जंहिंजे करे न असां वटि DC को न MPS कंहिं बि असां वटि विज़िट न कई आहे। चोफेर पाणी चढ़ी चुको आहे। 4-5 फुट खां हाणे मुसलसिल पाणी चढ़ंदो रहे थो। हथ जी ॿेड़ी ठाही आहे जंहिं ते सफ़र पिया कयूं। 15-20 ॾींहं थी विया आहिनि। को बि ऑफिसर, को बि अमलदार, को बि चूंडियल नुमाइंदो, चेयरमैन, MNA, MPs कंहिं बि सार न लधी आहे। हाणे असांजा बच्चा बुख ते मरनि था। इंतज़ामिया नाले का शइ लभे नथी। हिन ॻोठ जा अलाए केतिरा जानवर मुआ आहिनि, माण्हू बीमार आहिनि, उहे जानवर बीमार आहिनि। माण्हुनि वटि जेका पंहिंजी ज़ाती खाद खुराक कई उहा ख़तमु थी आहे, जानवरनि जी खाद खुराक ख़तमु थी आहे। हाणे उहा खाद खुराक ख़तमु थियण जे करे, पाणी जी चौधारी हुअण जे करे अलाए केतिरियूं असांखे बीमारियूं थियूं। राति जो नांग ॻाल्हाए छा था निकिरनि। असीं सिर्फ़ु एतिरो था चऊं, ॿियो कुझु न करियो। घटि में घटि असांखे रेस्क्यू त करियो, कंहिं सुकी वारी जॻह ते त छॾियो। माण्हुनि जा घर ड्रही विया आहिनि, फसल तबाह थी विया आहिनि, माल मरणु लॻो आहे। नंढड़नि ॿारनि में बीमारियूं जेको आहे स्टार्ट थी चुकियूं आहिनि। न असां वटि को राशन रहियो आहे ऐं जानवर ऐं माण्हुनि खे काफ़ी बीमारी चिंबड़ी चुकियूं। को बि असां वटि न आयो आहे, न वरी राशन ई रहियो आहे, न खाधो रहियो आहे। कैमरामैन फैसल बलोच सां गॾु राणो खान मुगेरी, धरती TV, लालू रंग।